निगरान वज़ीर ला सिंध रिटायर जस्टिस मक़बूल बाकर ॿिनि ॾींहंनि जे दौरे ते थर पहुतो। हू माई बख्तावर एयरपोर्ट ते लहण बैदि इस्लाम कोट पहुतो, जिते हुन संत नेणूराम आश्रम, आरओ प्लांट, वेटनरी सेंटर ऐं हाई स्कूल इस्लाम कोट जो दौरो कयो। हुन तालके अस्पताल इस्लाम कोट जो दौरो कयो ऐं ख़राब कारकर्दगी ते ऑफिसरनि ते सख़्तु नाराज़गी जो इज़हार कयो। हुन आरओ प्लांट ख़राब हुजण ऐं इस्पताल में डॉक्टर ऐं ॿियो अमलो घटि हुजण ते PPHI जी इंतज़ामिया ख़िलाफ़ जांच करण जो हुकुम ॾिनो ऐं बजट वापसि वठण जो पिणु हुकुम ॾिनो। हुन आरओ प्लांट ख़राब हुजण जे करे ओसलो कंपनी ख़िलाफ़ जांच करण ऐं बजट वापसि वठण जो पिणु हुकुम ॾिनो। बैदि में निगरान वज़ीर ला उबल वतनी जे अज़ीम करदार मारवी जे ॻोठु भालवा पहुतो, जिते हुन मारवी जो ठहियल यादगार खूह ऐं सकाफ़त खाते पारां तइमीर करायल शयूं ऐं मुजस्मा पिणु ॾिठा। जंहिं बैदि हू नंगर पार्कर वियो, जिते भटाणी डैम जो दौरो कयो। जंहिं बैदि मिठी पहुतो, जिते हुन मिठी में ॾीपलो, मिठी रोड, शहबाज़ फैमिली पार्क जो इफ़्तिताह कयो ऐं शिव मंदिर मिठी जो पिणु दौरो कयो। हुन सिविल अस्पताल मिठी जे मुख़्तलिफ़ वार्डनि जो पिणु दौरो कयो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन चयो त थर में ख़राब कारकर्दगी ऐं आरओ प्लांट ख़राब हुजण जे करे जांच कराए रहिया आहियूं ऐं कारूंजर जो केस अदालत में आहे ऐं अदालत जे हुकमनि ते मुकमल तौरु अमल कंदासीं ऐं क़ौमी मफ़ादनि खे पिणु साम्हूं रखी घणो एहतियात खां कमु वरितो वेंदो। उन मौक़े ते इतलात वारो निगरान सूबाई वज़ीर सईद अहमद शाह पिणु गॾु हो। नंदलाल लवाणो, इबरत न्यूज़, मिठी, थर पार्कर।